तू मान जा सजदा करे वरन जा गबरन जा मरीरन जा हथड़ा दु फुटन जा दया हन जा सिज जा जंद जा मुशरिकन के लिस्ट में नालो लिख दो मैं मुशरिक क़यामत दी कबर में उठदा हे कंद भगल मोमिनन जा कंद मथे हुंदा मलाइका भी सलाम पिया इतरा मानू ना आया ये कि मलाइका आया सिजुलंदो असा पंहिंजे घर जे अंगण में नजर कंदा आसमान दे सितारा नजर ईंदा पर जिथे कुरान पढ़ियो वेंदो उते नूरानी लाइट चमकंदी उन लाइट के मलाइका ॾिसी ज़मीन ते लही ईंदा हिन दिलबर खे ॿुधण लाइ मलाइका जिन कुरान ॿुधण तू अॼु भी कंबर लठ हथ में हलो अरे अॼु त वेही कुरान ॿुधे अल्लाह हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह उन माज़ूर खे चयो अदा जे हले त जगह मां वटा मां खयूं हलां त माज़ूर अहिड़ो जवाब ॾिनो जे माज़ूर जे चपन ते ज़बान ते चुनी ॾिजे छा चई साईं तां हलो घोड़े ते सवार थी हज ते मां पर जान वञा यार खे घोड़े ते चढ़ी डिज करे लहे करे वञा इहो माखम न थींदो तव्हां भली घोड़े ते हलो असां रेलियूं ॾींदा वञी यार पर चाहींदा सब चओ सुभान अल्लाह वारे वाह माज़ूर तुझो जवाब हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां काबे में पुगुम नजर जो कया तो वो माज़ूर काबे जो तवाफ रेडियो ॾींदो करे दियो यो दी पुजाण वारो रब तू हराम बदो पुटन कान रखा पोटन अरे ये खत्म भी न देवाईंदे चवंदा चङो सो मो चुकी जिंदु पंहिंजी कबर अची कर जॾहिं तोखे रब न छॾियो आहे त तुंहिंजे बचन खे कीअं छॾींदो पढ़ाए बचन खे क़ुरान जो अखि ॿूटे तो पोइ बचा क़ुरान पढ़नि त कबर तुंहिंजी अखि ढेग ते कुशादी थी नजर जो कम तो वो माज़ूर काबे जो तवाफ पियो करे इन्ना अव्वल बैतियुन उज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन मानी वारे भी हित आंदी त जमात मानी के दिसे रहे दे अल बी खैर अल्लाह असरत दे हाने जमात के पक थी त जलसे को पो मानी पो नमाज 1:30 बजे वेठो अढाई त हिकड़ो कलाक मां जिंदगी में 35 मिनट 20 मिनट कदी न क्या कलाक कंदा त 2 कलाक 1.5 भी विहारे छॾे न क़ुरान खे त हिन जे बरकत सां 2 कलाक भी क़ुरान पढ़ो क़ुरान सां दुख भी लहंदा चओ क़ुरान सां गूंज भी लहंदी माशाअल्लाह हिन में कमाल गालियूं गाड़े कने वाटर भी न टपंदे अरे सॼी रात कंहिंजे कबर ते पेट पढ़ो जेके लाॾा करे पढ़े दो टके जो सवाब मैयत खे न मिलंदो टे कुल पढ़ ख़त्म जो सवाब हिकु दफ़ो यासीन पढ़ हुन क़ुरान जे ख़त्म जो सवाब असांखे खपे उहो जेको कबर में कम अचण वारी हीअ शइ अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज कई पैदा कई इंसान उनके सेखारे कुरान समूरा जो हे वो कुरान ये जो बहादुर के
सरदार मोहम्मद मुस्तफा जो बार खयो हेडो सीनो मुबारक का हुजूर जो जबलन इनकार क्यों जमीना इनकार के फअबई हे आलम वेठा मां इनजे जुतिया जेड़ो लाया कंदे इनकार क्यों न खणंदा से बार पहाड़ो तहां खणो बार के पुरजा पुरजा थी वेंदा कुरान जो बार बहादुरन के सरदार मोहम्मद मुस्तफा खयो अल्लाह करे निंद्र में नबी से भी ज़ियारत थी ये नलके में भरिया बर्फ जो ना मारे कर ले ये वो कुरान ये को पढ़ जी गए ये करे आयो आए अज बुझो इन कुरान के बुद्धि अमल कई ये को पंधु करे आयो पेरन के जेका मिट्टी जी दज़ पई हेरे दतिया भी क़यामत दी तुझे अमल नामे में तुरंत कुरान के बुद्धि अमल कई बात पढ़े हे तो तौबा करे उठ ये तो जहन्नम जे बाह जे दूहे जो तो भी नदीनो जबलन जेदा गुनाह थी तौबा करे उठ ये तो गुनाह धोई छड़ींदो मां मथो मेटे में क्यों लिखाइंदो मां सुभान अल्लाह अज इनन के दिसेंदो ए मुलान मस्जिद में प्यान ओ जे मस्जिद में उहे इंदा जंदे अल्लाह जी घुर सुभान अल्लाह चौड़ा जमींदार जो कड़ो ड्राइवर गाड़ी झले अब करने मारे ओ चाचा मारे करने जमींदार जे ड्राइवर गाड़ी झली ये मां नमाज पढ़ी जा नमाज ते वियो सब निकरी आया हे अन्या ना आयो वे अब्बा अन्या ना आयो हिन के छा थियो आ पाण लईयो के अचे छो नथो हे सब नमाज पढ़ी निकरी आ के नथो छड़े केर नथो छड़े इत तको आहे ही कोन अरे वो रब नथो छड़े ये को तो के हेडे अचण नथो दे कावड़ियो वेठो त मुल्ला मस्जिद में आया ते यो मस्जिद जो अल्लाह जा घर हे कुरान हथ में नबी फरमायो मस्जिद जो बीत जा बाग हे आलम वेठान पुछन ला इलाहा इल्लल्लाह भी जिक्र अल्लाह भी जिक्र हु भी जिक्र कुरान भी जिक्र पर वडो जिक्र दीन नमाज वडो जिक्र अजो तो समझाए तू जो ने किया रोजे जो कुल मिठे मदीने में जो हज जो कुल मिठे मदीने में जो ज़कात जो कुल मिठे मदीने में जो मारे कंधे नमाज एड़ी रब के प्यारिया जो जिब्रील के जे मुझे पैगंबर के मारे वठी जे सत आसमान अरबी मोहम्मद करीम किरास कयूं तो वने रब से मिलो मारे अचे तो दीदार कराया सुभान अल्लाह जो अर्श देखारिया कुर्सी देखारिया जन्नत जो सैर कराया एक नलके में भरिया वन इन तो कहीं हौदिया में भरी हुजे अल्लाह मारे करने अर्श देखारिया जन्नत जो सैर कराया पंजो दीदार कराया जिके शयूं न देखारियूं नमाज कनु दे उहे देखारिया लिलुरियहू मिन आयातिना अंदर सड़े तो सड़े सड़े यहूदी जो अंदर नसारे जो बेद जो भील जो भंगी जो ओद जो हिंदू जो मुशरिक जो मुनाफिक जो अंदर कुरान से सड़ंदो मोमिन जो अंदर तो थरंदो न बस पीती आ थोरो रख ढुक हाणे साईं चए थो हेॾो ईअं न तो पाणीअ में विझे अल्लाह हेॾो अचो न बुज़ुर्ग काॾे वए
या बुंडी खयूं वेंदो कर पाण सां लिनरियहू मिन आयातिना आधा अंदर के धोए इनके बंद कर मारे खने कपड़ो धो पड़नो आ साबुण सां मुमिन जो अंदर धो पड़नो आ कुरान सां मुशरक जादो कुरान पढ़ो लट्टा सड़ी वेंदस अंदर ये पचेस तो जन बाह जी बुंडी दी तदी मोमिन चंदो ये गर्दन लही वने इनके न छड़ींदो बुंडी खणी गीदे में विझो देसे सुभान अल्लाह जो लागे ये जे रब ॾिठई त दुख ही लही वेंदे अरे कहानी बागड़ानी तो ॾिसे त बि उन जे कॾ चितो थी वियो आहे हया नथो चई जे मां ढूंढ जी धप थी अचे या कंदे काॾे तुंहिंजे लाइ मां वॾे अखियुनि वारियूं हूरां जन्नत में विहारे ये मिलंदियूं उन्हनि खे जनो क़ुरान खे सुञाणो कुरान चंदो मुंह मथे कर हेड़े कंदे चंदो से उहो थी तुंहिंजो रब जंहिंजो काबे ते मुंह करे सजदा कंदे अदा ॻाल्हायो न तूं माण्हुनि जा सजदा करे वणनि जा गबरनि जा मरीज़नि जा हथड़ा दुर्गतनि जा दयाहनि जा सिज जा गंद जा मुशरिकनि जे लिस्ट में नालो लिखंदो मां मुशरिक क़यामत ॾींहुं क़बर मां उथंदा हे कंद भॻल मोमिननि जा कंद मथे हूंदा मलाइक बि सलाम ॾिया